अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। डुबरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॼण टैक्स थी पवे न वरी हमरा हीअं लथा था वञनि त वरी ओॾां था ॾिसनि आया जलसो ॿुधण हमरा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुस्तफ़ा मन ठार जो प्यारो शहीदे करबला हैदरे करार जो यारो शहीदे करबला। मुस्तफ़ा जंहिंखे खयो पंहिंजे कुलनि ते प्यार सां मर्तबो माण्यो इहो यारो शहीदे करबला। इदरीस आजिज़ अजीज़ बाशा करे तंहिंजी सना थियो शहादत साण सो भारो शहीदे करबला। बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो सूलिया सीगार असल आशिकन जो मुड़न मोटन महणो थिया निज़ारे निर्वार कुसण जो करार असल आशिकन खे पर सूलीअ जो सॾु थियो का हलंदी मूंसां जेॾियूं वञण तन पयो नालो नींहुं गिननि जे पर वढलूं आ तवे हुन त हो दॻु थई जे तो अथई महबत इमामनि सां तार ॻंढियल ते वे न त हे दॻड़ो वञे थो भली हलियो वञ। वढलूं आ तवे हो न त हो दॻु थई हे तनी जो ॾे हसर जनी जो तरीअ ते मोहम्मद ते पढ़ो हरदम सलातुल्लाह सलामुल्लाह सोई रहबरो रसूलुल्लाह लथो जहते कलामुल्लाह। वाजिबुल एहतराम अस्सामीन किराम उलमाए किराम सैयदे सादात ऐं मुंहिंजे सोणे मुर्शिद शहीदन जे सरदार करबला वारे जवान जा आशिको ऐं सोणे मुर्शिद कंबर वारे जवान जा आशिको अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जा लख एहसान किरोड़े करम उन मालिक जा जो तव्हां असांखे हिन भलारे महीने में अॼोके हिन वार ते तव्हां असांखे अल्लाह ताला जी ज़ात बबरकात भलारे क़ुरान पाक जी महफ़िल नसीब कई आहे। दुआ कयो अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जो दम जियारे तव्हां असांखे क़ुरान पाक पढ़णो ॿुधण ऐं इन जे अदब अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जंहिं वक़्त में दुनिया मां लॾऊं जहान खे छॾऊं उन महल भी अल्लाह ताला जी ज़ात बबरकात तव्हां असांजे ज़बान ते कलमो क़ुरान ऐं मुर्शिद कामिल जो दीदार नसीब फरमाए। दोस्तो अॼोको ॾिहाड़ो जेको अॼोको जलसो रखियल आहे अहल बैत जे शान शहीदन जे शान में
असां सुन्नी न कंहिंखे गार ॾींदा हूं, न कंहिंजे मथां हमिलो कंदा हूं, न कंहिंजे मथां लानत कंदा हूं। लानत जो हक़दार उहो यज़ीद आहे ऐं लानत जो हक़दार उहा जंहिंजे लाइ महबूब फरमायो आहे अल्लज़ीन योज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरह व अद्द लहुम अज़ाबम मुहीना। जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे रंजाईंदो आहे उन जे मथां हिन दुनिया में बि लानत आहे त आख़िरत में बि लानत आहे। उन जे लाइ अज़ाब तयारु रखियो वियो आहे। वो महबूब फरमनि था जिन मुंहिंजे बचड़नि खे ईज़ायो मां महबूब खे ईज़ायो, जंहिं मां महबूब खे ईज़ायो उन अल्लाह खे ईज़ायो। महबूब फरमाइनि था जंहिं मुंहिंजे सिद्दीक़ खे गार ॾिनी, सिद्दीक़ खे घटि वधि ॻाल्हायो, मां महबूब खे घटि वधि ॻाल्हायो ऐं मूंखे जंहिं ॻाल्हायो ऐं उन अल्लाह खे ॻाल्हायो। महबूब फरमायो जंहिं बि मुंहिंजे सहाबनि खे गारियूं ॾिनियूं उन मां मुस्तफ़ा खे गारियूं ॾिनियूं। वो अल्लज़ीन योज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरह। वो जंहिं मुस्तफ़ा खे रंजायो उन जे मथां हिते बि लानत आहे त उते बि लानत आहे। खाली ॻाल्हियूं न, कुरान ॿुध पर हेॾे मोड़ करे वियो, हिकिड़ा हेॾे मोड़ करी वेठा आहियो, हिकिड़ा हेॾे ईअं न हेॾे हीअं मोड़ करे वियो, आसीरा पासीरा न वियो। न्याज़ नगर थे सुनी करे त शियो ख़ुशि थिए न त उन इमाम जो हे बि नगर था कनि। ॻाल्हि कयूं त हिते सरकश माण्हू आहे सैयद न्याज़ कयो हमराह हो वीचारो ग़रीब, जेको हाल हुन जो हुयो चांहि कई भत कई काठियूं हे हो तंहिंखे चांवरनि जूं चायूं हारियईं, कोप उछलियईं, कोप भॻई, काठियूं उछलाए छॾियईं। मां चयो भई हिनखे अकुल न आहे, हिन चवे हा न इहो त ख़ुशि थिए हा न त इमाम हुसैन जो न्याज़ कयो अथईं, पर अकुल जो न आहे, उहो भंग मग़ज़ सुकाए छॾियुनि न उन जे करे। पोइ अल्हम्दुलिल्लाह हिन आज तक़रीर शुरू कई। आले सुन्नत जमाअत त आशिक़ रसूल घणा हा पर ख़ुदि उहे कारनि कपड़नि सां शिया बि घणा पिया नज़र अचनि। ॿुधऊं त क़ुरान मां चयो ॿुधो ऐं ज़ाकिरनि खां क़ुरान पढ़ायो त क़ुरान छा थो चवे पियो। अल्लाह ताला जी दात बबरकात फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐ ईमान वारो। ॾाढियां ॾाढियां कुरान ॿुधाया न, कुरान भी हुजे करबला वारे जान शहीद इमाम हुसैन अली मकाम जो शान भी हुजे। वरी हिन स्टेज मथा मुंहिंजा भाउ उन शहीद जो बचड़ो सुहिणो कंबर वारो जान अचे तो असांखे दीदार कराईंदो त सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा। जेको भी आल बेत जो दुश्मन हुजे मां चवां तो दुनिया में भी उनजी मुजाबा सणाई न थींदी, आखिरत में भी सणाई कान थींदी। खीर त अॻे ई भलो आहे पर मुजाबा खीर में जेकॾहिं मिठाई विझबी, खंड विझबी, मिश्री विझबी त अञा वधीक भलो थींदो। असां त चवंदा आहियूं आम जेके आल बेत आहिनि पेर मेड़ा अथनि, जेकॾहिं कपिड़ा पुराणा पातल अथनि असां चवंदा आहियूं हिन जे मिटीअ जे मट बि असां न आहियूं। हे त सोनो कंबर वारो जान बा शरीयत बा कमाल वक़्त जो गौस आहे जेको इनखे न मञे ख़ुदा जो कसम उन जी फिटला उन्हें जी फिटला वो सोचे मां दावत ॾींदो आहियां। अरे हिन दौर में वक़्तु अथव, टाइम अथव, मौक़ो अथव ॿियनि माण्हुनि खे छॾे करे जेके क़ुरान खां परे आहिनि, हदीस खां परे, महबूब जे साहिबनि खे न मञण वारा, वलियनि खे न मञण वारा, बेदबनि खां परे थी वञी ने जवान कंबर वारे जे कदमनि ते किर वञी इन जी ज़ियारत कर त बेड़ा पार थियनि। थोरी ॻाल्हि जल्दीअ में करे वठां मथां पोइ न करे सघां। भाऊ हाणे ॻाल्हि कई, भाऊ मंज़ूर अहमद हे वेठो आहे त मेतलनि में राति हिकिड़ो पीर आहे, उते हिकिड़ो आयो आहे जंहिं अचे पीर जा पर भी पड़ जेके आहिनि कपिड़ा मथां रखबा आहिनि उहे पड़ बि साड़िया अथई ऐं क़ुरान पाक पिया हा उहे बि साड़िया अथई। अब हाओ न इहो केर लहाबी आयो उतां जा माण्हू हाणे इहो हक़ आहे हो त वञी पाण ॼाणनि पर सुन्नीअ खे बि अकुल कोन्हे। हुन ईअं सम्झो त शायदि धक हण पिटण कुटण इहो सवाब आहे। न न क़ुरान झले थो, जे क़ुरान खे मञे थो तो असां क़ुरान खे मञण वारा। अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐ ईमान वारो। वो बिरोही हुजे, बुग्यो हुजे, शेख हुजे, मशहूरी हुजे, लाचारी हुजे, केर भी जे अल्लाह ताला ईअं न फरमाए त फिलाना या फिलाना जिनखे भी ईमान ईमान जी दौलत मुस्लमान पक्को आ, मोमिन पक्को आ। तू त पक्को मोमिन आ, सोने कंबर वारे जो मरीद आ, साईं मशहूरन वारे जो मरीद आ। मुंहिंजा भा पटका हने ॾाढ़ियूं ने ॾंदड़नि इहा त ज़ाहिरी ॻाल्हि आ पर अल्लाह ताला ईमान जी जंहिंखे भी दौलत ॾिनी उन्हनि सभिनी
के सदु करे फरमाए तो पयो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो मुझा मौला हुक्म जे करे मैंने ते तफसील कया त कलाक गुजरी विंदो पर अगते वधंदो हला अल्लाह ताला जो फरमान थियो तू बिठो मां बिठो या हर साचू बिठो अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह ना ॾाढा कर सुभान अल्लाह न त मुनकर जो कंदो भली पए जेको क़ुरान खे न मने इस्तईनु मुसीबत जे वक्त में तकलीफ जे वक्त में आज़माइश जे वक्त में छा करे रब फरमायो हाणे अल्लाह ताला मुखातिब थी फरमाए तो पयो इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इम्तिहान अची वञई बच्चा मरी वञनी फसल तबाह थी वञई जेकॾहिं तुंहिंजे मथां हे सभई आज़माइशूं आया कहिड़ियूं वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वलजूअ वनक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबशिर साबिरीन الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون ये आज़माइश जा अल्लाह ताला जी ज़ात बबरकात नमूना बुधायान हिकड़ो अर्ज़ आलम जेके हुजन या हाफिज़ या अहल बैत सैयद मेहरबानी करे स्टेज जे मथां अचन साईं तव्हां वेठो फिरी चो मेहरबानी फिरी चो अब तवज्जो आहे कुरान बुधाया न इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह मुसीबत जे वक्त में सब्र भी कजा नमाज भी पढ़ जा यानी सब्र नमाज खां मदद वठ जा मुंहिंजा मौला पोइ छा थींदो ॿुध जा अदा हेॾे ख्याल इन्नल्लाह मअस्साबिरीन वो उन सब्र करण वाले सां मां रब जी ज़ात बबरकात गॾु आहियां हाणे जे सब्र जे लाइ क़ुरान थो फरमाए रब थो फरमाए मां बि ॿाहिरि दहलगीचीअ में घोड़ा घोड़ा कयां पिटा धक हणा पोइ त क़ुरान खे कहिड़ो मन में इहा हिकिड़ी आयत ॿी हू आयत पढ़े में टी आयत ॿुधायां अल्लाह ताला फरमायो वस्बिर अला मा यक़ूलून वहजुरहुम हजरन जमीला इहा भी आयत सब्र जे बारे में आ अञा भी आयत ॿुधाए चो ॾाढा सुभान अल्लाह अल्लाह ताला भी जात फरमायो इन्नमा युवफ़स्साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब अञा बी जात अल्लाह ताला फरमायो मर्द औरत जो गॾु ज़िक्र फरमाए अल्लाह ताला फरमायो मर्द औरत आहे इल्लल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात उन खां पोइ आहे अल्लाह ताला फरमाए अवल इहो ॿुधायो त जे सचो मर्द ऐं सची औरत आहे त छा करे वस्सादिकीन वसादिकात सच्चा मर्द ऐं सचूं औरतूं वसाबिरीन वसाबिरात राज़ी आहियो अॻिते हलां या बस कयां न त मूंखे अञा ॿिनि जाइनि ते वञिणो आहे भाऊ चने सर वॾो ज़ोर रखियो आया हूं कुझु तव्हांखे ॿुधायां चओ सुभान अल्लाह सलात खे फेर ॾियो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह नथी अचे हीअं पढ़ो सल्ले अला हबीबिना सल्ले अला मुहम्मद अस्सलातु वस्सलाम ॾाढा अलैका या रसूल अल्लाह अब हाणे मीटर लॻियो हाणे तूं फ़ैसिलो कर क़ुरान जी हिकिड़ी आयत न पर 100 ॿ मक़ाम 100 ब मकाम सब्र जे बारे में आयतूं हिन क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए सब्र कर सब्र कर सब्र कर हाणे हीअ बि का सब्र आहे हे बि को सब्र करणो आहे पोइ तव्हांजी माना त क़ुरान खे मञे कोन थो क़ुरान फरमाए त सब्र कनि हो शहीद ज़िंदा आहिनि जहिड़ा आहिनि मौजूद था माणनि फरातूं था माणनि पर मां दुहलगीचीअ में विझी सीने जे मथां धक हणा कातियूं हणा मुंहिंजा बापो इहो क़ुरान खे मञई न मञई न मञई पर हल ठीकु आहे जेकॾहिं मञे थो वजन इहे ॻाल्हियूं करे ईंदा आहियूं पोइ छा चवंदा आहिनि पोइ उहो क़ुरान जेको हुयो पिटके जे बारे में असां शीअनि जे बारे में 10 सिपारा अबू बकर जी बकरी खाई वई क़ुरान हो नबी पाक जा 70 हथ ड्रिघो उहो क़ुरान जेको आहे सो हज़रत उस्मान लिकाए छॾियो बाक़ी 70 हथ उहो ड्रिघो हे क़ुरान जेको आहे पोइ फिरी वेंदा आहिनि और इन्हनि खां पुछा करे जेकॾहिं 70 हथ ड्रिघो त इहो रखनि किथे आहे ॻाल्हायो त हितां जो पहिरियों शुरू करे जॾहिं नौकरीअ पाचो तॾहिं वञी सिट पूरी थिए
जागो था अकुल कोने को अकुल भी हलियो वैसे कुरान फरमाए तो सब्र कर भला ठीक आ जेकर सब्र न तो करे पिट त मोलन जे ला हे त जेराहन पिट त पंजन जे ला पिट त यजीद के पिट त पंजे किस्मत जे मथा पिट मुंजो मुर्शिद हुसैन त जिंदा कुरान बताया अल्लाह ताला इन्हीं आयत में फरमायो वला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात वाव जी माना ऐं ला जी माना न तकूलू मना कलाम न कर कूलू मना कलाम न कर ॻाल्हाए न चओ न मुंहिंजा मौला छा न चओ ला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात जेके मां रब जे राह में कुर्बान थी विया आहिनि उनखे ज़ुबान सां न चओ त कहिए मरी विया आहिनि बल अहया बल्कि ये जारा जेराहन जिंदान बल अहयाऊं वलाकिन ला तशउरून हाफिज बैठा अबा कुरान हाफिज हेडो हाफिज साहब वेठा आहिनि कुरान हाफिज अब्दुल रऊफ वेठो आहे कुरान चिट्टो ई बकर सूरत आहे इते अल्लाह ताला फरमाए त ज़ुबान सां न चओ छा सां ज़बान सां न चओ त कहीं मरी विया आहिनि पर चौथे सिपरे में अल्लाह ताला जी ज़ात बबरकात दिल में हिकिड़ो इरादो हूंदो उन खां बि झले थो पियो हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे साईं मौली गुल हसन साहब हीअ ॻाल्हि आहे पर चई नथो सघे दिल में आहे मिसाल जी ॻाल्हि पर उहा खुखंदी आहे ईअं भला दिल में इरादो कयूं सम्झूं मरी विया ख़तम थी विया जनाज़ा थिया अल्लाह ताला चौथे सिपरे में फरमायो त दिल में गुमान बि न कजां जे गुमान कंदे त कुफ्र जी फतवा मथां अची वेंदई भली तूं आलमन खां पुछा कर हूअ महबूब जो उम्मती जेकॾहिं गुनाह जो इरादो कंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जो मलाक सॼे जेको कुल्हे वारो आहे झलींदो आहे हुनखे त न लिखजांसि गुनाह अञा कयो न अथई जॾहिं करे भला अञा डर कजांसि जे गुनाह कयो अथई 5 मिंटनि में मन तौबा करे विझे त वरी लिखेसि न सॼे कुल्हे वारो झलींदो अथसि पर जेकॾहिं इरादो कंदो आहे त लिखंदो ई कोन्हे को हे कयां हे कमु कयां चोरी कयां न लिखबो आहे पर हे अहिड़ो त गुनाह थी पवंदुसि आलमन खां वञी पुछा कर शहीदनि जे बारे में रुगो चवणु छा दिल में इरादो कयईं त कुफ्र थो करे विझे वॾो गुनाहगार ऐं मलाक लिखी छॾींदसि जेको चवे थो शहीदनि जे ज़िंदगीअ जो इनकार थो करे लिखे सो चवंदो अथसि त काफ़िर आहे आलमन खां पुछजां मां तोखे दावा सां थो चवां पियो फतवा जे साहिब खां पुछजांइ वञी अल्लाह ताला चौथे सिपारे में फरमाए त दिल में गुमान बि न कजां मुंहिंजा मौला भला गुमान न कयूं जहिड़ा आहिनि ज़िंदा आहिनि जहिड़े हुजण जे लाइ ॿ दलील ज़रूर आहिनि तव्हां जहिड़ा वेठा हो जेके गुज़ारे हथ मथे खणो घणनि खयो आहे गुज़ारे आहियूं साईं दुआ करो सम्झो त मां चवां छा थो चओ सुभान अल्लाह इन जे करे मां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहियां माण्हू होशियार थियनि चओ सुभान अल्लाह मुंहिंजा मौला जे जेराहन तरहन काथे था इहे ॿ दलील तव्हां जहिड़ा वेठा हो मां जहिड़ो आहियां तकीर कयां थो वाइज़ कयां थो तव्हां वेठा ॿुधो था जहिड़े हुजण जे लाइ इहो दलील आहे मुंहिंजा मौला ॻाल्हाए जहिड़े हुजण जो इहो दलील आहे त कंहिं न कंहिं जाइ में आरामी हुजे सामान हेठां वेठा आहियूं जहिड़ा वेठा आहियूं मुंहिंजा मौला ॿियो जहिड़े हुजण जे लाइ दलील इहो आहे अॼु सईद बचल शाह जे ॻोठ में ख़ैर ख़ैरात थियो आहे इमाम हुसैन आली मक़ाम जो न्याज़ नंगर थियो आहे खाइण जे लाइ आशिका जो क़ुर बि ॿुधंदा खाईंदा बि मुंहिंजा मौला जहिड़ा खाईंदा बि वेहंदा बि उथंदा बि घुमंदा बि जे जहिड़ा त काथे था रहनि जे जहिड़ा त मुंहिंजा मौला उहे खाईंदा आहिनि या न जे खाईंदा आहिनि त उन्हनि खे रिज़्क़ केरु ॾींदो आहे अल्लाह ताला फरमाए को पंहिंजे घर में खाईंदो आहे को होटल ते खाईंदो आहे को मौली गुलासन जो महिमान थींदो आहे को साईं हिदायतुल्लाह जो महिमान थींदो आहे को सैद बचल शाह जे ॻोठ में वञी लंगर खाए को कंबर शरीफ़ में हुसैनाबाद में वञी लंगर खाईंदो आहे को मशवरी शरीफ़ ते वञी लंगर खाए अल्लाह ताला फरमायो त इहे मुंहिंजा महिमान आहिनि इन्हनि खे रहायो बि मां आहे महिमान बि मुंहिंजा आहिनि मुंहिंजा मौला इंद रब्बिहिम युरज़क़ून अल्लाह ताला फरमाए ॿुधो दिल में इरादो न कयो वला तहसबन अल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाह अमवाता दिल में इरादो बि न कजां त मरी विया आहिनि बल अहया बल्कि ये जरान इंद रब्बिहिम ये मूं रब वटां आहिनि मां रब जा महिमान आहिनि युरज़क़ून इन्हनि खे रिज़्क़ मां रब ॾींदो आहियां फरहीन फरहत माणींदा आहिनि बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही जेको मां रब जे तरफ़ खां इन्हनि खे अता थियल आहे उन जे मथां उहे ख़ुशि आहिनि हाणे ज़बान सां बि अल्लाह ताला झलियो न चओ दिल में गुमान बि न कयो हे आम जेके ॿिया शहीद थी वञनि ॿिया पर इमाम हसन हुसैन त शहीदनि जा सरदार
जन्नत जे नौजवान जा सरदार अल हसन वल हुसैन सैयद शबाब अहलुल जन्नत जेके जन्नत जे नौजवान जा सरदार उहे जिंदा आहिनि या नाहिनि हथ मथे करे चओ आहिनि या नाहिनि बिल्कुल जिंदा आहिनि असांजे हाजी गुलाम नबी महेसरा आशिक़े रसूल जंहिं महबूब सां नींहुं निभाए वञी महबूब सां मिलियो हिकिड़ो पब पतोड़ियो ॿियो चलण खां थी चूर हले त हली न सघे पर मोहबत खां मजबूर सही सच्चियूं सूर पती नेठ पुनल लॻे शैतान हो विया गुमराह करण जे लाइ घणई वस कंदा आहिनि पर आशिक़े रसूल जंहिं मुर्शिद कामिल जी दामन वरिती उनखे केर बि लोॾे नथो सघे पियो महबूब सां मिलियो पोइ क़ुरान जी आयत ॾे ॾिसी आलमन खां ॿुधी चवण लॻो हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम आहे हयात आहे हुसैन मुंहिंजो चवरायो न हुसैन मुंहिंजो जिंदा इमाम आहे करे मनाऊ थो क़ुरान जेरने जे काणे मोगा मथो न फाड़ियो अब साईं अचे साईं सोहणो साईं कंबर वारो साईं जेकॾहिं साईं असांखे चए बा पिटियो त असां हाणे ई पिटींदासीं आहे तव्हां में अहिड़ो सैयद सभु असां भला चऊं था असां अदब जे करे पर हिन जवान जहिड़ो ही ज़ाहिर त करे ॾे हज़ारे या रसूल अल्लाह या अली दम दस्तगी जिंदाबाद 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 ॿियनि सैयदनि खे बि मां मञा थो महबूब जे ज़ात जे करे पोइ निमाज़ियां बेनिमाज़ियां तंहिंखे ॼाण चर्स थो पिए उन फेल सां वञी पाण ॼाण पर हिन जवान जंहिं हज़ारनि लखनि काफ़रनि खे कलमा पढ़ाया आहिनि जेके ज़ानी हा इस्लाम जा बानी बणिजी विया जहन्नमी हा जन्नती बणिजी विया धाड़ेल हा उहे मुंहिंजा भाउ ॾाढ़ियूं रखियूं ऐं पेशमामी पिया कनि महबूब जे दीन जी तबलीग पिया कनि सैयद सचो पोइ इहो असांखे चवे पिटियो ऐं जाइज़ हुजे त असां नथा पिटे सघूं था असां धकनि न निमाज़ न पढ़ बाक़ी हेॾे धकण त सवला ऐं पिटनि वछा जे करे था मायूं न अचनि त घणा माण्हू इन्हनि वटि अचनि ई कोन हा हा टोलनि जा टोला मायूं वरी गूंगो मातम रोहिड़ीअ में अल्लाह पनाह में रखे गूंगो मर्द औरतूं सभु ईअं जे तव्हां गॾु वेठा आहियो हुन में अंदरि पिटींदे पिटींदे ॿ कलाक लाइट बंदि कंदा आहिनि पोइ हाणे तूं सम्झी वञ अल्लाह ताला पनाह में रखे अहिड़े अक़ीदे खां हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम करे मनाओ थो क़ुरान जैर अदा नज़ीर हेॾे वेह अचे करे मनाओ थो हेॾे ख्याल कयो एतिरो ई माण्हू आहे वॾो नाहे मता समझो तो को 30 फुट कदू था करे मनाओ थो क़ुरान जैरने जे काने मोगा मथो न फाड़ियो जे शौक थव मुह कुटण जो असुली माण्हू बियो यार मुहल को ताड़ियो ही मुहल नाहिन संदन रिज़्क़ जो अल्लाह वटि इंतज़ाम आहे उते न दिल बर हुसैन ईंदो हुजे बेदीनी जो दर्स जा थे डंडा ऐं कूंदा रोज़ सुल्फियूं भंगू हुका चिल्म चरस जा थे हर पलीतीअ खां पाक हुनखे त न पिसंद ही निज़ाम आहे थोरो तोखां पुछां ॾाढा आवाज़ करे चइजां इनकलाबी तकरीर आहे मां दावा सां चवांसि थो जे सबूत हुजेसि अचे क़ुरान में ॾेखारे पिटको जाइज़ आहे त मां तोसां गॾिजी पिटींदुमि अल्लाह ताला जे प्यारे उन हुसैन जो शान क़ुरान आहे या कूंडो आहे ॾाढा उन हुसैन जो शान ॾाढ़ी आहे या डंडो आहे उन हुसैन जो शान निमाज़ आहे या नछो आहे उन सोने मुर्शिद हुसैन जो शान मुंहिंजा बा पटको आहे या पिटको आहे
उन जो बच्चो अचे तो पांजे मुरीदन के भी सबक यो ही दिनो थई सोनो जानींदो ओई अली वारो जेको मुंजा बा पेरी आहे रस्तो आहे सोने कंबर वारे जान कयो आहे कुरान आता असा सुनन वटा यारिया सुनन वटा सबरा सुनन वटा कुरान सुनन वटा वो यजीद वारा टपड़ वनी खया थे पो हुंदे भी त यजीद सा मुंजे खीसे में जेकने भंग हुजे चरस हुजे आफीम हुजे हीरो हुजे त थाने वारो पासो ॾेई न वींदुसि मता पकड़े विझन अरे अली जो शान कुरान अली त दर्स कुरान जो तोड़े दाढ़ी तो दसे पयो अली त चवे तो महवज मथा सलात पढ़ अली त सहाबन जे कड नमाजू पढ़ियो ने टिनी यारन जे कड ए तू सब रस्ता अली वारा छडे वनी यजीद वारा टपड़ खया ते पो तू हुसैन किया खाली दवा तो करे जे हुसैनिया तो हुसैन वारी बूई पैदा कर मुजाबा वो मुर्शिद हुसैन करबला वारो जान जह अम्मा सा वायदो कयो पांजे नाने मुस्तफा सा वायदो कयो हो अग में ही पुछा कयो उस बच्चे बच्चे के खबर ही करबला जे मैदान में जो विंदे त छा कने त पांजे नाने मुस्तफा सा वायदो कई नाना अज तो सा वायदो तो करे छया पयो बच्चा कुर्बान कंद पाने जा कुर्बान कंद भाटा कुर्बान कंद सब कुछ कुर्बान करे पांजो सिर भी मुझा नाना कुर्बान करे थोड़ जमीन ते पे हुंदो जेकर सरनेजे जे मथा ईंदो भी इहो कुरान पढ़ंदो ईंदो साईं छा पढ़ंदो ईंदो साईं कुरान पढ़ंदो ईंदो साईं वो इमाम हसन आली मकाम जमल मदीने पाक खां जुदाई करे निकरे तो पयो शहर खां जमल मदीने खां जुदाई पे थे मदीने जो भितियूं बिरोवन पियूं छितियूं बिरोवन पियूं मदीने सजे मारोण जा आवाज हा गिरो तो हुसैन जो मदीने के छाजे लाए तो जुदाई करे अकेलो करे तो वने हुसैन न वने इमाम हसन आली मकाम पे ते इने राज के मां तो जाना पयो हजरत बीबी सुगरा बिटिया बाबा मुखे वठियूं वल इमाम अकबर हम शुक्ल पैगंबर चवे तो आए मुजा बाबा हुसैन तो सा पांजी भेण बीबी ज़ैनब साणा भला मूसा भेण सुगरा छो न तो वठियूं हले पयो बाबा ना तुझे नाने मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बबरका जो फरमाना या इते हुंदी ऐं बियो बीमार लाचारा सुगरा के साईं फरमायन पया मां तू इते रहू थोड़े वक्त खां बाद में मां मोकिलींदुसि इमाम अकबर के तोखे वठी वेंदो चवे बाबा मूंखे वठियूं हल खुदा जो कसम थई भला बाबा जे उठ ते जाइ न आहे त मूंखे उठ ते न विहार घोड़े ते जाइ न आहे त मूंखे घोड़े जे मथां न विहार कजाए ते जाइ न आहे मूंखे कजाए ते न विहार मूंखे महारूं हथ में ॾे त मां पंधु कंदी हलां तव्हांजूं मां महारूं छिकींदी हलां मूंखे उठ जे मथां सवार न कर घोड़े जे मथां सवार न करे ऐं मुंहिंजा बाबा मां पंधु कंदी हलंदसि अम्मा तूं बीमार आ तुंहिंजी दवा थे दारू थे इते रहो चवण लॻी मुंहिंजा बाबा मां काथे बीमार आहियां रुगो हिन सदमे में बीमार आहियां हिन सदमन में थी हलाक आहियां न त मुंहिंजा अबा मां चाक आहियां जो पुटा जे फिर हुजना तैयार त नाला ई न रखना उस्मान जंहिंजो नालो आ वो अली साईं पंहिंजे पुट जो नालो रखियो आ जे गाज़ी अब्बास बि घर वारीअ मां अथसि ते उस्मान बि ॿी घर वारीअ मां अली साईं खे पुट आहे जेको करबला में शहीद थियो ते मज़ार आहे उनजी हिन सदमन में थी हलाक आहियां न त मुंहिंजा अबा मां चाक आहियां हिन गम जे करे गमनाक आहियां त पोइ कंहिंखे अबो को थींदसि मां बाबा बि घड़ी उठ रोके ते तोखे का तकलीफ़ न ॾींदसि मां अवां सारीअ ते अब केॾो दर्दी मंज़रो हिन महिल नंढड़ी न्याणी जो कढ लगे पे उन्हें मल हुसैन जे मथा के बार हुंदा बाबा मां पंधु कंदी साए महार शिकंदी सा वो माण्हू चवनी त हीअ कंहिंजी न्याणी आहे हुसैन ॿिया सभु सवार आहिनि उठनि जे मथां वेठा आहिनि पर नंढड़ी न्याणी पंधु कंदी थी हले पई इहा छो तव्हां पंधु कराए त मथां तोखे को मयार ॾे पोइ मां बाबा तोखे चई थी छॾियां मूंखे न्याणी न चइजां मूंखे नौकिरियाणी चइजां को सफर में चवई कंजी छो करिया मूंखे न्याणी न चइजां नौकरिया वाह सुगरा तुझा लफ्ज़ को सफर में चवई कंजी छो करिया मूंखे न्याणी न चइजां नौकरिया अकेलाई में न रही घर ॿारनि जे अवां ते न थींदसि मां बाबा बि घड़ी उठ रोके ते तोखे का तकलीफ़ न ॾींदसि मां अवां सारीअ ते भली सार हुजो पुठियां साथ जे डोड़ंदी ईंदसि मां बाबा बि घड़ी
इमाम हसन आली मकाम जी ज़ात बबरकात फरमा अम्मा इते रहो अकबर के मोकली दो साए तोखे वठी वेंदो। हजरत इमाम हसन आली मकाम के अर्ज करण लगी बाबा भला जे नथियूं वठी वने मुखे मेहरबानी करे हुसैन तुझी दुआ खाली न वेंदी मुंहिंजा बाबा शहीदन जा सरदार नाने मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नवासा दुआ घुर इमाम अकबर हम शिकले पैगंबर भी हुजे चाचो अब्बास भी हुजे कासिम भी हुजे सभई ते भी हो अबाना तू मुंहिंजा बाबा हुसैन दुआ घुर मां आमीन कया मुझो दम निकरे मुझो रूह परवास थी वने मुझी जनाज़े जी नमाज तव्हां पढ़ायूं मुखे दफन कयूं जन्नतुल बकिया में पो हला वञो। हजरत इमाम हसन आली मकाम जी ज़ात बबरकात सब्र जा सबक ॾेई दिल के पक्को करे पंहिंजे न्याणीअ के हजरत उम्मे सलमा महबूबन जो हरम पाक आ उनखे ॼण था पया अम्मा हिनखे संभाल इते रहायसि। इमाम हसन आली मकाम जी ज़ात बबरकात मक्के पाक में आयो मक्के पाक मां इमाम मुस्लिम खे मोकिलियो ऐं उन सां संदसि ॿ बच्चा बि साणा शहीद थिया। पाण ॿी तारीख़ मारम शरीफ़ जी करबला जे मैदान में पहुता जमल जो 7 तारीख़ या यज़ीदन जे पासे ना टोलनि जा टोला अचण लगा पर जंहिंजो वक्त हो जंहिंजो भाग हो हजरत हुर जो भाग हो चेहरे ॾिसण सां साईं जे वाइज़ ॿुधण सां इमाम हुसैन जमल फरमायो अरे यज़ीद अंधा न थियो मां उहो हुसैन आया अन बिन अली खैर मिन आल हाशिमी कफानी बिहाजा मगफिरन ही न अस्करू व जद्दी रसूलुल्लाह अकरम मन नशा व नहनु सिराजुल्लाह फिल नास युज़हिरू व उम्मी फातिमा फुलाल अहमदी व अम्मी जरजनाल युज़ा जाफरू या पांजी फजीलत बयान फरमाए। हजरत हुर चितायूं पे दिसे त ॿिया यजीदी पे चवन से अमर बिन साद पे चवे से हुसैन दे दिसे तो पयो छाजे लाए हेडे सिपा सालार लगो पिया त चवण लगो अरे अंधा त्या हो दुनिया जे मथा शिता त्या हो नारो हणी हुर मुझे मुर्शिद हुसैन जे पासे ला अची कदमन ते किरियो आ मुंहिंजा साईं देर न कर तुझे मुंह में मां मुस्तफा जो नूर ॾिठो आ ए मुंहिंजा साईं मूंखे पंहिंजो मुरीद बनाए पर जल्दी कर मुंहिंजा साईं मूंखे कुर्बान करण जे लाइ बि तूं मोकिल जाए जे अॻ में मां आयो हुम त तुंहिंजे पासे ॾां बि मां ई कुर्बान थिया त साईं फरमाए हुर भला भाग अथई अॻे जहन्नमी है हाणे जन्नती आ अॻे यज़ीदी है हाणे मुहम्मदी आ अॻे राज़न है हाणे इस्लाम जो रहबर बनियो आ लख रहमतूं थई ओ हुसैन जहर तोखे घोट मोहम्मद जीती घुर लख रहमतू थई। हजरत हुर जा वक्त आयो मां सॼो किसो त कंहिंजो बि बयान करे नथो सघां जो टाइम कोन्हे को थोरो टाइम आहे आलम सगोरा ॿिया बि आहिनि असांजे सिंध जो मुजाबा माए नाज़ आशिक़ रसूल महबूब जो मदह ख़ान जीअं अॻ में हाजी ग़ुलाम नबी जी ॻाल्हि ॿुधाई मां त उन सां ॻाइण वारो महबूब जो आशिक़ मदह ख़ान कॾहिं बि मुजाबा जेकॾहिं दुनिया छॾे वेंदो ख़ुदा जो कसम आहे केर बि हुजे मदह ख़ान महबूब जो न जी कब्र में छिकिल न मटबी। हाजी गुलाम नबी जो साथी हाजी लीमो फकीरा पर थोड़ी झलकी रही मां दुआ घुरंदसि इमाम हसन आली मकाम 2 तारीख़ पता 7 तारीख़ ते साईं जो पानी बंद थियो आ सोचूं त पानी बंद कंदासे इमाम हसन आली मकाम सां आर्याणी साणन अहल बैत साणन नंढड़ा बच्चा साणन शान महीने जो इमाम असगर थसे प्यास लगंदन जेकर तू असां ते वेहूं था पानी जो गिलास पियो आ मुंहिंजा बाउल जंग जो मैदान गरम लगो पियो आ नंढड़ा बच्चा साण 7 खां पानी बंद थियो 8 नाई तांजो 10 जो दिहाड़ो आ पानी जो फुड़ो भी कोने पियो नंढा वॾा पानी जे प्यास में ज़बानूं खुश्क थी वियन गल मुबारक खुश्क थी वियन इमाम असगर जी जेका निड़ी मुबारक सजी खुश्क थी वई आ ज़बान बाहर निकरी आई आ अखियूं डरा ॾेई वयूं हजरत सकीना रोई करे चई बाबा इन मुझे भाउ खे भला खणी वन मन को ढुक पानी जो जन यजीदी पान भी औलाद वारा हुंदा कंहिं न कंहिं खे मन रहम अची वने पानी जो ढुक जन त मुंहिंजो भाउ असगर बची पवंदो त इमाम हुसैन आली मकाम सकीना के चवण लगो अम्मा मुखे न चओ यजीदी सुञाणनी कोन था पया हजरत बीबी ज़ैनब भी इल्तिजाऊं कयूं सभिनी इल्तिजाऊं कयूं त हिन खे खणी वञ इमाम हसन आली मकाम जी ज़ात बबरकात चयो सुञाणन कोन था खणी त वञा तो जमल साम्हूं आयो यजीद खे चवण लगो यजीद अरे हे कहिड़ो कानून आ जेके आबे कौसर जा मालिक आबे हयात जा मालिक आबे ज़मज़म जा मालिक हे दुनिया जो पानी फुरात नदीअ जो पानी नबीअ जे नवासे नबीअ जे कुल्हनि जे सहार जो बंदि कयो अथव पर रब अॼु तव्हां जे जफ़ाउनि खे तो आज़माए मां हुसैन जे वफ़ाउनि खे तो आज़माए।
इमाम हुसैन अली मकाम चवण लॻो मूंखे इन असगर जे लाइ पाणीअ जो ढुक ॾियो जहन्नमी आयो अचो मां हुसैन जो पासो वठो त मां तव्हांखे जन्नती बनाया मां तव्हांखे आबे कौसर जा पानी पियारियां इमाम हुसैन खे चवण लॻा न जे बैयत करे त असां तोखे पानी बि ॾियूं आराम हाथ आएगा राहत भी मिलेगी दौलत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी हुसैन रुगो बैयत करे हथ हथ ते मिला मञ त बस हक़ ते या यजीद तोखे मूसल जी बादशाही मिले मदीने जी गवर्नरी मिले जेको चवे सो तोखे ॾियूं इमाम हुसैन अली मकाम चवण लॻो हज़रत इब्राहिम पंहिंजे बच्चे इस्माइल खे आज़मायो हो मुंहिंजा बच्चा मां तोखे अन्नी अज़बहुक फंज़ुर माज़ा तरा रब जे नाले ते रब जे अमर सां तोखे ज़बह थो कयां तुंहिंजी मर्ज़ी चाहे हो 12 सालनि जो हो शहन महीने जो आहे त हुन चयो हो क़ौल या अबत फ़अल मा तुमर जेकी अमर थियो थी देर न कर इस्माइल चयो हो पर हिन खां मां आज़माया छा थो चए हज़रत इस्माइल चयो हो क़ौल सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन वरी भी सब्र जी गाल जेका अॻ में आयतूं ॿुधायूं मां वरी भी चए थो बाबा इंशाअल्लाह ॾिसंदे मां तोखे सब्र करे ॾेखारींदुमि सब्र वारनि मां लहंदे देर न कर मां पंहिंजे बच्चे खे आज़माया ऐं मुंहिंजा बच्चा इमाम असगर शहन महीने जो बच्चो ॻाल्हाईंदो कोन पर हे ॼमंदे खां जामन यज़ीदी चवनि था पाणी ॾियूं यज़ीदी चवनि था मूसल जी बादशाही ॾियूं तुंहिंजी मर्ज़ी चाहे ऐं मुंहिंजा बाबा तूने अगर आज जरा सब्र दिखाया तुझे जन्नत भी मिलेगी कौसर भी मिलेगा इमाम हुसैन आली मकाम जी ज़ात बबरका जो बचड़ो चए थो बाबा मुंहिंजे हिन खुश्क निड़ीअ ॾे न निहार अरे मुंहिंजा बाबा मुंहिंजे विसाल जहिड़ी हालत थी वई आहे इन ॾे न निहार पाणी त न ॾींदा पाणी असांखे इन्हनि जो न खपे पर इहो वक़्तु बि अचण वारो अथई बाबा मां ॾिसी रहियो आहियां त यज़ीदी तीर बि उछलाईंदा पर यज़ीद जी बैयत न कंदासीं पाणी न मिले पोइ बि परवाह कजे छो ॾाढा चओ न सुभान अल्लाह पानी न मिले तो न मिले इमाम असगर पे चए पानी न मिले पोइ भी परवाह कजे छो उन इश्क जी मंजूर गमगीन थिजे छो हिन ढुक जे लाइ जन्नत जो जाम न छॾबो नाने जो मिठो दीन मिठो नाम न छॾबो बेपीर हणन तीर भली जान फिदा थे घर लुट जी वने भले वने हिकु राज़ी खुदा थे पर नथा चओ सुभान अल्लाह ॿुधो अथा पर सुभान अल्लाह नथा कयो ॾाढा चओ सुभान अल्लाह ॻाल्हि बि अहिड़ी आहे बाबा तीर लॻनि तलवारूं लॻनि बेपीर हणन तीर भली जान फिदा थे घर लुट जी वने भले वने हिकु राज़ी खुदा थे शरीयत जो सिधो छाजो शरीयत जो सिधो रस्तो सुबुह शाम न छॾबो नाने जो मिठो दीन मिठो नाम न छॾबो इमाम हुसैन चवण लॻो यज़ीद मां त मां आहियां पर मुंहिंजो बच्चो जेको शहन महीननि वारो नंढड़ो खणी आयो आहियां विसाल जहिड़ी हालत थी वई आहे अखियूं डरा ॾेयूं ज़बान मुबारक ॿाहिरि अथसि उहो ख़ुश्क निड़ीअ सां इन ज़बान ख़ुश्क सां ॻाल्हाए चवे थो यज़ीद जी बैयत न कंदासीं छो त यज़ीद ज़ानी आहे शराबी आहे ज्वारी आहे ॾाढीअ कूड़ा डंडैया कुंडैया इन जी असां बैयत न कंदासीं मुंहिंजो बच्चो बि चवे थो त हथ ते हथ न मिलाईंदासीं ॿुधो था त हुसैन खे चवण लॻा हुसैन चङो जे बैयत नथो करे त होशियार थींदा शुमरे खे मलऊन खे चवण लॻो हुरमल खे चवण लॻो आमिर बिन साद तीर हण तूं तीर जो सिधो आहे हथ जो सिधो आहे त इहो बच्चो हुसैन जो जेको आहे सो ज़िंदा वापसि न वञे तीर उछलाए थो पर कमान मां कढी त तीर खे हकल करे इमाम असगर चवे थो तीर ख़बरदार थी जा मां असगर जे गले में लॻ जा मां असगर जे छातीअ में लॻ जा लेकिन मुंहिंजे बाबे हुसैन खे तकलीफ़ न ॾिजा मता अम्मा खातून जन्नत मयार ॾे मता बाबो अली मयार ॾे नालो मुस्तफ़ा मयार ॾे त असगर तूं पंहिंजे बाबे हुसैन जे झोलीअ में हुए पोइ बि पंहिंजे बाबे खे तीर हणाए तीर ख़बरदार थी जा मुंहिंजे गले में लॻ जाम लेकिन मुंहिंजे बाबे हुसैन खे तकलीफ़ न ॾिजा तीर सिधो आयो आहे इमाम असगर जे गले मुबारक में लॻो आहे छा गलो मुबारक नंढड़े मासूम
जो गले में लगी वनी पार थी बाह मुबारक में इमाम हसन अली मकाम खे लगो आ साईं तीर कढण जी कोशिश कया कढे तो इमाम असगर तुझे बाबा होरिया तीर खे कढो आस्ते आस्ते तीर खे कढो बच्चा ईज़ा थो चई तकलीफ़ थी अचे बाबा ईज़ा जी परवाह काने का तकलीफ़ जी परवाह काने का पर इन तीर वारी जाइ ते अम्मा खातून जन्नत हथ चे विधान बाना ने मुस्तफा हथ विधान अम्मा खातून जन्नत आई आ बाबो अली आयो जिन हथ चे विधान मता तीर तकड़ में निकरे मता नाने मुस्तफा जे हथन मुबारकन के नोक लगी वने मता अम्मा खातून जन्नत जे हथ मुबारक के नोक लगी वने मां मयारी थी पा आस्ते तीर खे कढो तीर जमल साईं छिके बाहर कढो आ खून मुबारक इरादो कई त ज़मीन दे मोकला ज़मीन खे ॾियां ज़मीन इनकार कयो इन मज़लूम जो खून मुंडे न मोकिलिया आसमान दे मोकिलिया त आसमान जे साईं ने मज़लूम जो मुंडे खून न मोकिलिया क़यामत मींहुं न वसाईंदो सा ज़मीन पई चे त सावक पैदा न कंदी सा इमाम हसन अली मकाम चवण लॻो इनकार आसमां को है राज़ी ज़मीन ही असगर तुम्हारे खून का ठिकाना कहीं नहीं इमाम हसन अली मकाम जी ज़ात बबरका जो बचड़ो जमन मुंहिंजा बा शहीद थियो इन महिल बि को दुख हूंदो दर्द हूंदो हा हा सिंगार बचो बिन सीनन जो ओ शिनू असगर शान महीनन जो मुखा हाल न पुछो मिसकीनन जो तीर शाह सहंदो कंधु किकड़न जो वयो आब वही मुझे अखड़न जो बुद्धि हाल हुसैन जे बचड़न जो वयो आब वही गुल वाओ खिजा वारो फुल थी ओ वयो बाग हुसैन जो गुल गुल थी वयो मान ने हूर ने मेहुल थी जंहिं वक़्तु ॿुधऊं दुख